अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टाइम से गॾु आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। नज़र विझंदासीं अॼु जी ताज़ा तरीन ख़बरुनि ते। कश्मीर में मेहराब सिंध की खबर शामिल कंदासीं। कश्मीर शहर में मोटरसाइकिल ते सवार हथियारबंदनि कश्मीर शहर में फुरजू वारदातूं कंदे हिंदू वापारी गुलाब राय समेत अन्न जे वापारी साबिर चन्ना ऐं खीर जे वापारी शहज़ाद पंजाबी खां फुर दौरान मज़ामत करण ते गुलाब राय खे गोलियूं लॻियूं ऐं सख़्त ज़ख़्मी थी पियो। हिंदू वापारी गुलाब राय खे ज़ख़्मी हालत में तालका इस्पताल नियो वियो। गणती जोगी हालत ॿुधाई पई वञे, जंहिं में गुलाब राय खे गणती जोगी हालत में रहीमयार इस्पताल मुंतक़िल कयो वियो। कश्मीर पुलिस दाड़ेलनि हथियां बेवस बणियल आहे ऐं शहर गैर महफ़ूज़ आहे। हिंदू बिरादरी पारां सोल सोसाइटी जे सत प्रेस क्लब ॿाहिरां एहतजाजी मुज़ाहिरो करे इंडस हाईवे खे ब्लॉक करे छॾियो। सिंध पंजाब बलूचिस्तान जी ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुकमिल तौर ते बंदि थी वई। शहर में रोज़ हिंदू वापारियुनि खे निशानो बणायो वञे थो, फुर कई वञे थी। पुलिस ख़ामोश आहे। कश्मीर शहर में अमन अमान जी सूरत बहाल कई वञे। ॿी सूरत में इंडस हाईवे खे ब्लॉक करे एहतजाजी दायरो वधाईंदासीं। SSP खां मुतालबो।